ऐसे दस्तूर को सुबह बेनूर को मैं नहीं मानता, मैं नहीं जानता। हाणे आऊं गुजारिश किया तो समाजी अगवान मोहम्मद इसाक परियार साहब जिनके आने चंद पंहिंजे ख्यालन जो इज़हार कर। सोरे मरे सोब खे तो दिल जा वहम विसार हण भाला विरे भाकरे आडी ढालम ढाल मदा ते तरा मारत मदारो थी काबिल एहतराम हिते नसरपुर जी तमाम जेके बरादरी ते वेठल एडवोकेट टीचर्स उस्ताद वकील तमाम जेके दोस्त हिन धरणे में शरीक आहिनि उन्हनि सभिनी दोस्तनि खे आऊं दिल जी गहराइनि सां सलाम पेश कयां। तो दोस्तों हीरगो नसरपुर सा न पर सजी सिंध जेका सरापा एहतजाज आए इन वफाकी गवर्नमेंट जी जेका बदमाशी आए वो बदमाशी हर शहर में आए। देखो हिते न जिते भी पंहिंजा ही जेका वाठा वठी ऐं ग़रीबनि जे घरनि ते वञी उते काहूं करे ऐं उते गैर कानूनी मुदाख़लत कंदा आहिनि ऐं पोइ उते गैर कानूनी अमल दरामद करे उते कूड़ियूं एफआईआर जॾहिं त ऐसा छो चवंदा आहिनि तो बाबा ये तव्हांजो कानूनी नथो लॻे ऐं तव्हां ही एफआईआर जेका दाख़िल था कयो पर उन्हनि खे अप्रोच कराए मथां खां उन्हनि खे ज़ोर विझराए ऐं उहा एफआईआर दाख़िल थिए थी। तव्हां ॾिठो कल्ह मूंखे ख़बर न हुई त ही मामला थिया आहिनि। पोइ जॾहिं मूंखे सुबुह जो ऐं राति जो कंहिं दोस्त फोन कई त पोइ उन्हनि खे ॿुधायो ॿुधो हिननि गैर कानूनी अमल कयो आहे। उन्हनि खे गैर कानूनी जेको अमल कयो आहे उनखे कानून मूजिबि जवाबु मिलणु घुरिजे छो त हिननि खे कोर्ट में जेरे खरीत जे ऐं ॿुधाइजे त ईअं त सरियाम अचो था ऐं न तव्हां वटि को वारंट आहे न तव्हां वटि को कोर्ट जो ऑर्डर आहे। ईअं तव्हां घरनि में घिरो था छितनि ते चढ़ो था ऐं जेको तक़दुस जो पामार कयो था घरनि में चौथी बार जो तक़दुस पामार कयो था। तंहिं करे आउं तव्हांखे इहो ॿुधाइणु चाहियां थो त असांजो बचो बचो जेको आहे उहो कानून सां वाझियल आहे ऐं कानून जो शागिर्द आहे। हिते तमामु जेके दोस्त एडवोकेट आरफ महसर हुजे साईं सजाद शाह हुजे हिते जेको आहे सो डॉक्टर असांजो एडवोकेट सिकंदर दाऊद पोटो हुजे पर एज़म दाऊद पोटो नसरपुर जा तमाम जेके वकील आहिनि उहे हिन सॼी जेका नसरपुर जी आवाम आहे उन जा घणी आहिनि ऐं उहे वारस आहिनि। उहे मुतालबो था कनि त ही फिलफोर एसएसपी साहिब सलीम शाह खे घुरिजे त फिलफोर जेका दूती इतिका जी एफआईआर थी आहे उहा फिलफोर ख़तमु करणु घुरिजे पर गॾो गॾु ऐं एसएचओ मुमताज़ चांडो खे हिन माण्हुनि सां अपील थो करियां त इहा रियल इन्वेस्टिगेशन करणु घुरिजे त उन में जेके मुलवस जेके एसओस आहिनि एक्शन जेको मुलवस आहे हिन जेका बदमाशी करे एफआईआर दाख़िल कई आहे इहा फुल फोर ख़तमु कई वञे पर उन ते 182 जी कार्रवाई कई वञे। तंहिंजे करे असां सम्झूं था त एफआईआरूं तव्हांजो असांखे कुझु कोन कंदियूं। ही एफआईआरूं तव्हांजो आहिनि छा? तव्हां हिते भाणी ते एफआईआर करे छॾी, तव्हां सैयद जहांगीर आदिल शाह ते एफआईआर करे छॾी, तव्हां सभिनी ते एफआईआरूं कयूं आहिनि। हाणे ॿुधी नथा मरो उन्हनि तव्हां मोज़द माण्हुनि ते जेके साबिक़ा चेयरमैन रही चुका आहिनि जेके साबिक़ा नाज़िम रही चुका आहिनि हाणे तव्हां उन्हनि ते लानत पवे तव्हांजे अहिड़े कानून ते जेको तव्हां भेण उन्हनि ते एफआईआर था कढो ऐं उहा एफआईआर जॾहिं कोर्ट में पहुचे थी ऐं उहो जज साहब उन एफआईआर खे ॾिसनि था फिर पोइ उन एफआईआर खे ख़तमु कंदा छॾनि। तंहिंजे करे आउं सम्झां थो त इन जी जेका जेतिरी बि मज़म्मत कजे उहा घटि आहे ऐं असां हिन सॼे शहर सां गॾु आहियूं। हर कानूनी मदद जी असां उन्हनि सां गॾु हूंदासीं। जिते बि असांखे सॾु थींदो रोड हुजनि कोर्टूं हुजनि जिते बि हूंदासीं असां हिन मज़लूम आवाम सां गॾु हूंदासीं ऐं गॾु रहंदासीं। पाकिस्तान ज़िंदाबाद। महिरबानी।